संत पास मुआदो आहे उन बंदि तरीक़े जे ख़िलाफ़ पूरे सिंध में एहतजाज कयो पर ॿिए ॾींहुं जेको असां वटि जेको कैनाल आहिनि उहे खुली आहे इन शइ खे तव्हां वफ़ाक़ में कॾहिं बि ॾिठो कोन्हे त इन शइ खे पाकिस्तान पीपल्स पार्टी वफ़ाक़ी सतह ते बि इन शइ खे आवाज़ उथारे। जी हाँ, बिल्कुलु उथारींदी। असां हींअर असेंबली में जेका बजट सेशन हो उन में वधि पाणीअ ते ॻाल्हायोसीं, जेके MNAs हुआ उन्हनि ॻाल्हायो। ऐं ॿी ॻाल्हि तव्हां लिखी छॾियो त हिकिड़ी ॻाल्हि हूंदी आहे ॾेखारण लाइ, हिकिड़ी ॻाल्हि हूंदी आहे करण लाइ। अगरि ख़ुदा न ख़ास्ता का एॾी वॾी सिंध दुश्मनी पैदा थिए थी त पीपल्स पार्टी त सिंध जे माण्हुनि सां गॾु हूंदी, पोइ भले हिकिड़े दफ़ा इक़्तिदार छॾिणो पए या 10 दफ़ा छॾिणो पए। उन ते सौदो कॾहिं बि न को बिलावल साहब कंदो, न को ज़रदारी साहब कंदो, केरु कोन कंदो। गैस जी एतिरी लोड शेडिंग आहे जो असीं को बि कमु जेको आहे करे नथा सघूं। सुबुह जल्दी जेका देरि सां खुले थी जल्दी बंदि थियो वञे, इंटरव्यू जल्दी बंदि थियो वञे, राति जो आहे कोन्हे। तव्हां वफ़ाक़ जा नुमाइंदा आहियो, महिरबानी करे उन गैस जे मसइले खे हल करे ॾींदा। जी हाँ, इहो वॾो मसइलो पैदा थी वियो आहे ऐं जेको मिनिस्टर आहे इन गैस जो मथे उहो ॾाढो नौजवान माण्हू आहे ऐं ॾाढो बहितरीनु माण्हू आहे ऐं आहे मुस्लिम लीग नून जो, पर सुठो एक्टिव माण्हू आहे। उन जे ध्यान ते आणींदुसि ऐं चाहींदुसि मूंखे लिखत में हिकिड़ी शइ ड्राफ्ट थी मिली वञे त हुनखे उन शइ जो अज़ालो करे वठो त तव्हां सम्झो था हिन बयान में मौलाना जे बयान जी मज़म्मत करे जीअं कराची वारनि वापसि तव्हां सम्झो था सियासी माण्हू तव्हां जमहूरियत में जी गुंजाइश आहे या न? ॾिसो, पहिरीं त मूं मौलाना साहब जा बयान ॿुधा आहिनि सभई, पर थोरा थोरा ॿुधा अथऊं। मौलाना साहब ख़िताबु कंहिंखे पियो करे उहा ख़बर ई कान्हे। उन में जेका बि ॻाल्हि ॿुधूं था उहो चए इलाही कंहिंखे पियो। पहिरीं ॾिसूं त मौलाना साहब कंहिंखे पियो चए, पोइ तबसरो करे सघूं था। मटियारी शहर में 40,000 खां मथे आबादी आहे। यकीन करने की बात भी नहीं है कि इस दौर में मीडिया इतना फ़ाल है, सोशल मीडिया इतना फ़ाल है और वहाँ पर भी इतनी कोताही हो तो ये नहीं होनी चाहिए। लेकिन अगर कुछ हुआ है तो उसकी इंक्वायरी भी होनी चाहिए, कोई FIR भी होनी चाहिए उस पर कि किसकी नेग्लिजेंस है। और मैं जो वज़ीर रेलवे हैं उनको भी ये तवज्जो दिलाऊंगा कि वो देखें, क्योंकि यहाँ पर मेन लाइन हमारी जाती है, कनेक्ट होती है, तो वो भी करें। मैं बज़ाते ख़ुद इसको सुपरवाइज करूँगा कि कोताही कैसे हुई है। एक्शन कमेटी एक्टिव थी है, उनमें शिकायत नाज़िम आवाम दे दो तव्हांजे बेहाफ़ दे दो त तव्हां सम्झो था ॿियनि इदारनि जी करणु घुरिजे, उन्हनि ते वक़्तु रखणु घुरिजे। तव्हां वॾा आहियो त उनजी निगरानी करो, अहिड़ी विधियूं रखणु घुरिजनि। बिल्कुलु सही आहे ऐं मुंहिंजो इहो मक़सदु आहे त बहसियत MNA जेके वफ़ाक़ी इदारा आहिनि ऐं उन्हनि ॾे घणी तवजो ॾियां। पंहिंजे ज़िले में जेके वफ़ाक़ी इदारा आहिनि, जीअं अॼु रेडियो पाकिस्तान ते वियासीं, जीअं रेलवे जा मसइला आहिनि, इलाही मसइला आहिनि पंहिंजे रेलवे जा, ऐं अहिड़नि इशूज़ ते आउं चाहां थो त आउं पाण तवजो ॾियां। ऐं मखदूम महबूब ज़मा उहे छो त सिंध गवर्नमेंट जो हिसो आहिनि त उन्हनि खे मूं चयो आहे त फ्रीक्वेंट विज़िट कनि, त उहा सॼी रिपोर्ट वञे असांजे पार्टी में और चेयरमैन बिलावल साहब ॾे वञे त जीअं उहा हिकिड़ी मदद थी वञे। ऐं हर इदारे में वञणु खपे, हर इदारे जी पुछा वेछा करणु खपे, छो जो इहो जेको असेंबली जा रूल्स आहिनि ही उन में अलाउ आहे त हर मेंबर वञी सघे थो, DC साहब खे ॿुधाए अरेंज करे वञी सघे। फ़ाइदो वठंदा हुआ मुस्तक़िल मुख़्तलिफ़ माना मौक़नि ते इन अस्पताल खे मुकमल तौर बंदि करे हिकिड़ो डॉक्टर वारे हिकिड़ो स्टार्ट कयो आहे। मगरिब खां पोइ मटियारी शहर में को डॉक्टर हूंदो की मटियारी शहर खे का सहूलियत नथी मिले। शटल सर्विस खां बहितर न आहे त उन अस्पताल खे बहाल कयो वञे। हिते केतिरा ई डॉक्टर वीज़ा ते आहिनि, जेके पैरामेडिकल स्टाफ जेको वीज़ा ते आहे उहे हिते मौजूदु न आहिनि, उन्हनि खे हुते शिफ्ट करे हाँ, छो जो इन सां शहर वारनि खे सहूलियत थींदी। इहा ॻाल्हि तव्हांजी सही आहे, हाजी साहब बि इहा ॻाल्हि कई त ईअं कयो वञे। वेठा आहिनि डॉक्टर साहिबान बि हिते वेठा आहिनि, त आउं चाहियां थो इन प्रोपोज़ल ते बि क़दम खणिजे त गॾोगॾु इहो प्रोपोज़ल थी वञे ऐं उहो शहर वारी सहूलियत हुते हुजे। मूंखे शुगुफ्ता जुमानी साहिबा बि चयो त आउं बि इन लाइ मथे ॻाल्हायां थी,
छो जो जेके लेडीज़ आहिनि उन्हनि खे अचण में हिते ज़ाहिर ॾुखियाई थी थिए राति जे पहर में या केॾी महिल। त आउं जुमाणी साहिबा खे वरी गुज़ारिश कंदुसि त उहा बि मथे ॻाल्हाए ऐं हुनखे फॉलो कनि ऐं हिते जी बि सहूलियत करे सघनि। हिते अची DHQ अस्पताल खे विज़िट करे ऐं डॉक्टर साहिबनि जी महिरबानी, उन्हनि ॾाढी सुठी ब्रीफिंग ॾिनी आहे मूंखे, जंहिंमां मूंखे इलाही मालूमात थी। जेका अवामी कमेटी आहे जंहिंजो चेयरमैन हाजी शहज़ाद अहमद मेमन साहिबु आहे, ही उन्हनि तहरीक वरितो त पंहिंजा इदारा ॾिसूं हली। इदारा पंहिंजा आहिनि, उन्हनि खे पाण खे ई ठाहिणो पवंदो, पाण खे ई मदद करणी पवंदी। उन लाइ असां कुझु प्लैनिंग सोची आहे, जेका मूं पंहिंजे ख़िताब में ॻाल्हि कई आहे। त आउं सम्झां थो त जल्दी उन ते असीं पाण बि अमल कंदासीं ऐं पंहिंजे माण्हुनि जे लाइ बि उन में सहूलियत पैदा कंदासीं। सो इन लाइ आउं आयो आहियां। सुठो तव्हां साफ़ी दोस्त आहियो त असांजो आवाज़ु पहुचाइजो। मैडम अज़रा पेचूओ ॾाढो सुठी तवजो ॾिनी आहे हिते, जेको असांजी ब्लड बैंक आहे या ॿियूं शयूं मूं ॾिठियूं आहिनि, डायबिटीज़ जूं जेके शयूं मौजूदु आहिनि, त इहा सुठी ॻाल्हि आहे मरीज़नि खे बिना पैसनि जे सभु शयूं मिलनि। ऐं आउं भांतो त इहो वाहिद अस्पताल आहे जंहिंमें का अहिड़ी खोट पैदा कोन थी थिए। त ईअं आहे न। हा हा हलो ठीकु आहे। त ईअं आउं सम्झां थो त असां रहंदासीं राब्ते में हिक ॿिए जे। त इहे जेके मसइला आहिनि, टेक्निकल मसइला आहिनि, डिपार्टमेंटल इशूज़ आहिनि, त उहे बि असीं गॾिजी उहे हल कराए छॾींदासीं। ऐं आउं इहो बि थो चाहियां त इन सां गॾु पंहिंजे ज़िले जूं ॿियूं अस्पतालूं विज़िट कयां, जीअं सैदाबाद आहे, हालावारी आहे, या ॿियूं जेके ज़रूरी हेल्थ फैसिलिटीज़ आहिनि त उते आउं वञा, उन्हनि खे ॾिसां वञी। ऐं इहो बि आउं चाहींदुसि त वफ़ाक़ी हुकूमत बि इन में थोरा स्पेशल फंड्स असांखे ॾिए, त असीं हीअ भलाई वारी ॻाल्हि खे गॾिजी अॻिते वधायूं। इन लाइ आया आहियूं। तव्हांजो को सुवाल हुजे ज़रूरु